आयात मुबारका जे अंदर इरशाद बयान फरमायो है, मां कायनात के अदम मां वजूद बख्शो। तव्हां न हुयो, मां तव्हांखे पैदा कयो ऐं तव्हां दुनिया में ज़िंदगी गुज़ारियो था। वरी दुनिया छॾे वेंदो, वरी तव्हांखे क़ब्रुनि मां उथारियो वेंदो। फरमाई मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। अल्लाह ताला फरमाए इंसान खे मिट्टीअ मां पैदा कयोसीं, मिट्टीअ में रहायोसीं, मिट्टीअ में दाख़िल थियो, वरी मिट्टीअ मां जो ॿाहिरि निकिरो। अल्लाह ताला फरमाए तव्हां न हुयो, मां तव्हांखे पैदा कयो। हाणे जॾहिं तव्हां दुनिया में ज़िंदगी गुज़ारियो, क़ब्रनि में वियो, हाणे वरी क़यामत जॾहिं तव्हांखे उथारणु आसान। इहा आयतूं उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके बस बादल मौत जा मुनकिर आहिनि, क़यामत जे ॾींहं जा मुनकिर आहिनि। अल्लाह उन्हनि खे ॿुधाए थो। अल्लाह ताला फरमाए इहे नथा ॾिसनि, दुनिया जे अंदरि केतिरनि मुल्कनि में सैर सफ़र कनि था, केतिरा वाक़ियात ऐं मुशाहिदात उन जे साम्हूं आया आहिनि। पोइ अल्लाह फरमायो हाणे जॾहिं जेको फर्मा बरदार थियो, मूं अल्लाह जे रहमत हेठि हूंदो, जेको नाफ़रमान थियो मूं अल्लाह जे अज़ाब में। तंहिंजे करे क़यामत जे ॾींहुं तव्हां हिकिड़ी हिकिड़ी नेकीअ जे लाइ सिकंदव। दुनिया दारुल अमल आहे, जेको कुझु करिणो अथव त दुनिया में कयो। आख़िरत में तव्हां जेकॾहिं रत जा ॻोढ़ा ॻाढ़ियो तॾहिं बि कुझु न थींदो। हदीस शरीफ़ में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जे ॾींहुं हिकिड़े इंसान खे आंदो वेंदो, उनजा आमाल नामा खोलिया वेंदा, नेकिन सां भरियल, नेकिन सां भरियल। सिर्फ़ु उनजे आमाल नामनि मां हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमाए हिकिड़ी नेकी वठी आ, तूं जन्नत में वञो। दिलि में ख़्यालु कंदो त हिकिड़ी नेकी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। दोस्त आहिनि, मिट माइट आहिनि, भाइर आहिनि, माउ पीउ आहे, दोस्तनि ॾे वेंदो, उहे हिकिड़ी नेकी जे लाइ जवाबु ॾींदो। मिटनि माइटनि ॾे, भाइरनि ॾे, हथां के पीउ माउ जे तरह वेंदो, को बि हुनखे हिकिड़ी नेकी ॾियण लाइ तयारु न हूंदो। दुनिया में नेकी करणु त आसान हुई, पर हिते आख़िरत में को बि कंहिंखे नेकी ॾियण वारो न आहे। वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, को माण्हू ॿिए जो भार ऐं बोझ न खणंदो। ॿियो इंसान जंहिंजा आमाल नामा खोलिया वेंदा, उनजे आमाल नामनि जा दफ़्तर गुनाहनि सां भरिया पिया हूंदा, गुनाह ई गुनाह, गुनाह ई गुनाह, गुनाह ई गुनाह। उनजे आमाल नामनि में सिर्फ़ु हिकिड़ी नेकी हो। दिलि जे अंदरि ख़्यालु कंदो त मां त उहो ई जहन्नम में वेंदुसि, हे वीचारो फिरंदो पियो वतो, छो न इनखे नेकी ॾियां, इहो वञे जन्नत में, मां ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे। इहो उनखे नेकी ॾींदो। इन्नहु आलिमुम बिज़ाति सुदूर, अल्लाह सीने जे राज़ खे बि ॼाणे थो। पोइ जॾहिं इहो नेकी उनखे ॾींदो, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल उन बाने खे मुख़ातिब थींदो, छा ए बाना, हिन क़यामत वारे ॾींहुं तूं एॾो महिरबान आहीं जंहिंखे पंहिंजे भाउ, मिटनि माइटनि, पीउ माउ औलाद हिकिड़ी नेकी न ॾिनी, हाणे तो हिन जे मथां महिरबानी कई आहे, छा तूं मूंखां वधीक महिरबान आहीं छा? न न, मां अल्लाह तोखां हज़ार हा दफ़ा महिरबान आहियां। हाणे क़यामत जे ॾींहुं, हिन वॾे ॾींहुं तो हिन जे मथां महिरबानी कई आहे, मां अल्लाह तुंहिंजे मथां बाज थो कयां, हाणे तूं बि हिन सां गॾु जन्नत में दाख़िल थी। क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी हिकिड़ी नेकी जे लाइ ॿानो सिकंदो। तंहिंजे करे अल्लाह जे ज़ात जे हुकुम खे मञिजे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अवलम यरौ, छा न ॾिठाऊं, कैफ़ युब्दिउल्लाहुल ख़ल्क़, कीअं थो नए सिर पैदा करे अल्लाह मख़लूक खे। युब्दिउ अब्दा, युब्दिउ इब्दा, असर नओ पैदा करणु। कीअं थो नओ सिर पैदा करे अल्लाह मख़लूक खे,
सुम्म युईदुहु, पोइ वरी मोटाईंदो उन्हीअ खे। इन ज़ालिका अलल्लाहि यसीर, बेशक इहा ॻाल्हि आसान आहे अल्लाह ते, ॿियो दफ़ो मोटाइण अल्लाह जे मथां आसान। कुल सीरो फिल अर्द, चओ पैगंबर सैर कयो ज़मीन में, फंज़ुरू, वो ॾिसो कीअं आहे, बदाल ख़ल्क़, पैदा कई मख़लूक खे, सुम्म अल्लाह, पोइ अल्लाह युनशिउ नशअल आख़िर, उथारींदो ॿियो दफ़ो। इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, बेशक अल्लाह हर शइ ते ताक़तवर आहे। युअज़िबु मन यशा, अज़ाब करे जंहिंखे घुरे, व यरहमु मन यशा, ऐं रहम करे जंहिं ते घुरे, व इलैहि तुक़लबून, ऐं अल्लाह जे तरफ़ तव्हां मोटाया वेंदव। वमा अंतुम बिमौजिदीन फिल अर्द, नाहियो तव्हां आजिज़ बनाईंदड़ ज़मीन में, वला फिस समाए, न की आसमान में, वमा लकुम मिन दूनिल्लाह, नाहे तव्हां जे लाइ अल्लाह खां सवाइ कोई हिमायती, वला नसीर, ऐं न को मददगार। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में ईंदो आहे, अल्लाह जी ही मेहरबानी आहे जो रब बाज करे थो, पर जेकर अल्लाह सतनि ज़मीननि वारनि खे, सतनि ज़मीननि वारे मख़लूक खे अल्लाह अज़ाब करे, सतनि आसमान वारी मख़लूक खे अल्लाह अज़ाब करे, उन ख़िला वारी मख़लूक खे जेकर अल्लाह अज़ाब करे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तॾहिं बि अल्लाह ज़ालिम न आहे, छो त हुनजी पैदा कयल आहे। जीअं कुंभार दिला ठाहे, दिला मट ठाहे ठाहे सम्झो न, चक ते चाढ़े तयारु करे, हाणे जॾहिं ॿाहिरि रखे, समूरनि दिलनि खे पाण भञी छॾे, त हिन कुंभर खे तव्हां ज़ालिम चवंदव? हुनजी ठहियल शइ आहे। पंहिंजनि दिलनि खे पाण ठाहे पाण भञे त कुंभर जॾहिं ज़ालिम न आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पूरी दुनिया जी काइनात खे अल्लाह जेकॾहिं ख़तमु करे तॾहिं बि अल्लाह ज़ालिम न आहे, तॾहिं बि रब जो इहो इंसाफ़ आहे। पर हीअ वॾी ॻाल्हि आहे त अल्लाह 70 माइरनि खां वधीक पंहिंजे मख़लूक जे मथां महिरबानी। वल्लज़ीन कफ़रू, ऐं उहे माण्हू जिन कुफ़्र कयो अल्लाह जे आयतुनि जो, वलिक़ाई, ऐं अल्लाह सां मुलाक़ात जो, उलाइक यइसू मिन रहमती, इहे उहे आहिनि जेके नाउमीद थिया मुंहिंजे रहमत खां, व उलाइक लहुम अज़ाबुन अलीम, ऐं उन्हनि जे लाइ अज़ाब आहे दर्दनाक। तंहिंजे करे बानो अल्लाह जे रहमत खां नाउमीद न थिए, अल्लाह जी रहमत वॾी आहे। इन आयात में अल्लाह ताला नसीहत फरमाई आख़िर जे बारे में। हाणे पहिरियों आयतुनि ऐं पोयतुनि आयतुनि जो तसलसुल हले थो। अहिड़ी तरह हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो जॾहिं मुक़ाबिलो थियो निमरूद सां, जॾहिं निमरूद ने शिकस्त खाधी, पोइ ॾिठो हाणे पंहिंजे अलाहनि जी मदद कयो। पाण में इहो मशवरो कयो त ॿ ॻाल्हियूं, या त इब्राहीम अलैहिस्सलाम खे क़त्ल कयो, या इब्राहिम खे बाहि में साड़ियो। जीअं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿाहिरि खणी आया, पोइ हिकिड़े चयो उक़्तुलू यूसुफ, यूसुफ अलैहिस्सलाम खे क़त्ल कयो। अवित्रहू अर्दन, यूसुफ अलैहिस्सलाम खे क़त्ल कयो, या हिन खे जलावतन कयो, या हिन खे खूह में उछलायो। पोइ चयो त खूह में उछलायो। अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बि इहो हुकुम कयूं, या त इब्राहिम खे क़त्ल कयो, या वॾो खॾो खोटे उन जे अंदरि बाहि पारे उन खॾे में इब्राहिम अलैहिस्सलाम खे उछलायो, तव्हां त इब्राहिम शहीद थियो। ईअं कयूं। काठियुनि गॾु करण में बि साल लॻी विया। हिकिड़ो इब्राहिम साल काठियूं गॾु कयूं, ऐं टननि जा टन काठियूं गॾु कयूं। इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि जे अंदरि दाख़िल था कनि। हदीस शरीफ़ में अचे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, इब्राहिम जेकॾहिं चाहीं त असां तुंहिंजी मदद कयूं। चई अल्लाह जे हुकुम सां आयो हुई, चई अल्लाह जे हुकुम सां न, पंहिंजे इरादे सां। चई जेकॾहिं अल्लाह जे हुकुम सां न आहीं त जिब्राइल जी मदद कान्हे। जेकॾहिं अल्लाह मुंहिंजे साइण में राज़ी आहे त मां रब जे रज़ा ते राज़ी आहियां, न त मुंहिंजो मददगार अल्लाह जी ज़ात आहे।
मीकाइल अलैहिस्सलाम आयो। मीकाइल फरमायो इब्राहिम मां तुंहिंजी मदद कयां। चे अल्लाह जे हुकुम सां आयो आहीं। चे अल्लाह जे हुकुम सां न पंहिंजे इरादे सां। इब्राहिम अलैहिस्सलाम बि उहो ई जवाबु ॾिनोसि, जेकॾहिं अल्लाह जो फ़ैसिलो मुंहिंजे लाइ इहो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम सड़ी वञे, मां रब जे रज़ा ते राज़ी आहियां, न त मुंहिंजो मददगार अकेलो अल्लाह जी ज़ात आहे। इसराफील अलैहिस्सलाम आयो, इज़राइल अलैहिस्सलाम आयो, तंहिंजे करे इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह फरमायो तौहीद परस्त इहो हुयो, वत्तबि मिल्लत इब्राहिम हनीफा। तंहिंजे करे इमामुल अंबिया खे बि हुज़ूर अल्लाह ताला फरमायो त इब्राहिम अलैहिस्सलाम जे मिल्लत जी ताबेदारी कर। तंहिंजे करे सभु दीननि वारा इब्राहिम अलैहिस्सलाम सां तौहीद जे करे मुहबत पिया कनि। यहूदी पिया चवनि इब्राहिम यहूदी हुयो, नसारा पिया चवनि इब्राहिम नसारो हुयो, मुशरिक पिया चवनि इब्राहिम नसारो हुयो। हुज़ूर जन पिया फरमाइनि न, अल्लाह ताला फरमायो मा कान इब्राहिम यहूदियन वला नसरानियन वलाकिन कान हनीफा मुस्लिमा वमा कान मुशरिकीन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जलाल फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम पक्को मुवहिद ऐं तौहीद परस्त हुयो। आख़िर काठियूं गॾु करे इब्राहिम अलैहिस्सलाम खे नंगो बाह जे अंदरि दाख़िल कयो। हुज़ूर जन फरमायो क़यामत जे ॾींहुं जन्नत जो सभ खां पहिरीं वॻो इब्राहिम अलैहिस्सलाम खे पाराए वेंदो, जंहिंखे तौहीद जे करे उघाड़ो करे बाह में उछलायो। 40 ॾींहं बाह जे अंदरि अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाह खे बाग़ बनाए छॾियो। नार गुलज़ार थी विया, बाग़ात थी विया, जंहिं जंहिं वण जी काठी मेवेदार थी हुई, मेवो झले पई। माण्हू ॾिठो त इब्राहिम अलैहिस्सलाम जली वियो, पर इब्राहिम अलैहिस्सलाम बहितरीन जा जन्नत जे बाग़ में। 40 ॾींहंनि खां बाद में निकितो। अल्लाह ताला केतिरनि इंसान खे हिदायत अता फरमाई जेके मुस्लमान थी। अल्लाह ताला फरमाए फमा कान जवाब क़ौमी, पोइ न हुयो उन जे क़ौम जो जवाबु, न हुयो इब्राहिम जे क़ौम जो जवाबु इल्ला मगर अन क़ालू ही जो चयूं उक़्तुलू क़त्ल कयो इब्राहिम खे औ हर्रिकू या साड़ियो उन्हीअ खे फ़अनजाहुल्लाह पोइ नजात ॾिनी हुनखे अल्लाह ताला बाहि खां। इन फी ज़ालिक बेशक ईअं में अलबत्ता निशानी आहे उन क़ौम जे लाइ जेके ईमान आणनि था। पोइ अल्लाह ताला फरमाए इहे माण्हू जेके बुत परस्त आहिनि, क़यामत जे ॾींहुं हिक ॿिए जे मथां फ़तवाऊं लॻाईंदा। हो चवंदो हो काफ़िर आहे, हो चवंदो हो काफ़िर आहे, हो चवंदो हो काफ़िर आहे। पोइ बुत परस्त हिक ॿिए जे मथां लानत कंदा। बादशाह पंहिंजे रैयत जे मथां लानत कंदा। ॿई बुत परस्त, बादशाह बि बुत परस्त, रैयत बि बुत परस्त। बादशाह पंहिंजे रैयत जे मथां लानत कंदो, क़यामत जे ॾींहुं इहा रैयत पंहिंजे बादशाह जे मथां लानत कंदा। बादशाह पंहिंजे रैयत खे काफ़िर चवंदा, काफ़िर ऐं रैयत पंहिंजे बादशाह खे काफ़िर चवंदा। अहिड़ी तरह ग़रीब अमीर जे मथां लानत कंदा, अमीर ग़रीब तबिके जे मथां लानत कंदा। इहो ॼण क़यामत जे ॾींहुं इहो बि उन्हनि जे मथां अज़ाब। अल्लाह फरमायो क़यामत जे ॾींहुं उन्हनि जो कोई मददगार न हूंदो। क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी मदद मुवाहिद ऐं तौहीद परस्तनि सां हूंदी। फरमायो वक़ाल इन्नमा इत्तख़ज़्तुम, चयो इब्राहिम सिर्फ़ु वरितो आहे तव्हां अल्लाह खां सवाइ अवसान बुत। अवसान जमा आहे वसन जो, वसन जमा आहे बुत खे। मवदत बैनिकुम, दोस्त रखंदे पंहिंजे विच में दुनिया जी हयातीअ में। सुम यौमल क़यामत, पोइ क़यामत जे ॾींहुं यकफुरु बाज़ुकुम बिबाज़िन, इनकार कंदो उनजो बाज़ बाज़ सां, कुफ़ुर जी फ़तवा ॾींदो उनजो बाज़ बाज़ सां। वयलअनु बाज़ुकुम बाज़ा, लानत कंदो उनजो बाज़ बाज़ ते, हिक ॿिए ते लानत कंदा। वमा वाकुम नार, ऐं तव्हांजो ठिकाणो जहन्नम आहे। वमा लकुम मिन नासिरीन, ऐं नाहे तव्हांजे लाइ कोई मददगार। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे मुवाहिद ऐं तौहीद परस्त बनाए, शिरक खां, बिदअत खां, क़ब्र परस्तीअ खां अल्लाह ताला तव्हां असांखे महफ़ूज़ फरमाए। आख़िर दावाना